अज योम आशूरा के ॾींहुं पूरे मुल्क जियां हिते लासिक ॻोठ में भी अल हुसैनी इमाम बरगाह का बरामद थींदड़ मातमी जुलूस पंहिंजे रवायती रस्तनि तां रवां दवा है, जेको कुछ देर बाद अल अब्बास इमाम बरगाह ते नहर थींदो। मातमी जुलूस के सिक्योरिटी की ॻाल्हि कंदासीं त पुलिस ऐं रेंजर्स जा जवान सख्ती से जिम्मेदारी सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। वधीक जुलूस में शामिल मोमिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। साईं सेक्रेटरी के हवाले से जेकर चऊं तो सेक्रेटरी वारनि जो बिल्कुलु असां सां तावन आहे। पुलिस आहे, रेंजर्स आहे, बिल्कुलु असां सां हमेशह तावन ड्यूटी पंहिंजी वो सही नमूने सां ॾियनि था ऐं पुलिस ऐं रेंजर्स सां असांखे कंहिं बि क़िस्म जी कोई शिकायत न आहे। बाक़ी या हितां जा जेके आहिनि नुमाइंदा आहिनि उन्हनि मां पीपल्स पार्टी सां वास्तो आहे उन्हनि जो लाला रहीम, बल्कि उन्ही जो काम कोन्हे। हितां जो जेको खटियल नुमाइंदो खटे वियो आहे असांजे तक मां, जिन अली मादल शेख उन्ही जा माण्हू रहनि था हिन ॻोठ में, असां उन्हनि सां राब्तो कयो पर अॼु सूधी असां सां बिल्कुलु कंहिं बि क़िस्म जो उन्हनि तावन न कयो आहे। बाक़ी लाले रहीम पीपल्स पार्टी वारनि सां पोइ हाणे जेको बि थियो लाले वारनि हितां कयो सफ़ाई सुथरे जे हिसाब सां हुननि असां सां तावन बिल्कुलु कयो आहे। जेका ॻाल्हि आहे सर PTI जा माण्हू आहिनि, ख़ासि माण्हू आहिनि उन जा अली मादल शेख जा माण्हू आहिनि, उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी। बहरहाल असांखे को जवाबु कंहिं बि क़िस्म जो सर न ॾिनो असांखे। इमाम बारगाह खां बरामद थींदो आहे ऐं उते ज़रबदारी जी आज़ादारी भी थींदी आहे। उनखां बाद जेको रवायती रूट आहे उन सां थींदो अल अब्बास इमाम बारगाह ते। इमाम बारगाह ते ज़रबदारी थींदी आहे। उनखां ज़रबदारी खां पोइ नगर न्याज़ जो इंतज़ाम थींदो आहे। नगर न्याज़ जे इंतज़ाम खां पोइ शाम ग़रीबां जी मजलिस थींदी आहे। जी अच्छा, हाँ सिक्योरिटी के हिसाब से बुधाइजो, सिक्योरिटी कीअं आहे? सिक्योरिटी पुलिस के हिसाब से केतिरो तव्हां सां तावन कयो वियो आहे? पुलिस जी सिक्योरिटी बेहतरीन नमूने सां तकरीबन पहिरीं मुहर्रम खां वठी रही आहे। मजलिस के टाइम ते सुछो भी पाण मौजूद रहा आहिनि ड्यूटी में, रेंजर्स जा जवान भी ड्यूटी ॾेई रहिया आहिनि। असांखे काई भी सिक्योरिटी सां शिकायत न आहे। जी अच्छा, गुज़िरियल 10 ॾींहं जेको मुहर्रम जी शुरू थींदो आहे पहिरें ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं सिक्योरिटी निज़ाम कीअं रहियो? सिक्योरिटी निज़ाम सही रहियो आहे। असां मुतमिन आहियूं सिक्योरिटी खां। साईं सिक्योरिटी एहलकार जेका असांजा पंहिंजा अंजुमन जा सिक्योरिटी आहिनि तक़रीबन 55 खां 60 माण्हू आहिनि जेके पहिरीं तारीख़ खां वठी अॼु ताईं ड्यूटी ॾेई रहिया आहिनि। अशरो थींदो आहे इमाम बारगाह ते, उते पंहिंजी ड्यूटी ॾींदा आहिनि ऐं अॼु जेको आहे सो हुसैनी इमाम बारगाह खां हींअर जेको जुलूस हली रहियो आहे उन सां गॾु जेको आहे ड्यूटी सरअंजाम ॾियनि। साईं सफ़ाई में पाण बि घणो तावन कयो आहे। बाक़ी ज़िले जे हिसाब सां सिर्फ़ु गटरनि जा ढकण ॾिना विया हुआ, बाक़ी गलियुनि जी सफ़ाई पाण कराई। पंहिंजा सिक्योरिटी एहलकार जेको आहे उन्हनि कई। कुझु लाला रहीम भी तावन कयो, पाण भी आयो हिते। उन पुछियो असां खां बाबा छा खपे छा न खपे, या सिक्योरिटी जेको आहे सो केतिरो मक़दार वधाइजे, उहो असां उनखे ॿुधाए। सिक्योरिटी असांजी पंहिंजी भी आहे पर माशाल्लाह हींअर जेको आहे मोबाइल भी आहिनि, रेंजर्स एहलकार भी आहिनि, उन्हनि भी तावन बिल्कुलु असां सां कयो आहे। असांखे काई भी इन में शिकायत न आहे। बाक़ी असांखे शिकायत हिकिड़ी आहे, अली आदिल शेख साहब जेको हितां हिन तकमो खटे ऐं गायब थी वियो आहे, अॼु ताईं ज़ाहिर कोन्हे। न इमाम बारगाह ते आयो आहे, न कंहिंखां पुछियो अथई, न हाल अहवाल वरितो अथई। अच्छा, इन सिलसिले में अवां वाला उन्हें अली आदिल शेख का हिते जो MP आहे, मुंतखब थियल MP आहे, कॉन्टेक्ट कयो? बिल्कुलु उन्हनि सां कॉन्टेक्ट कयोसीं। हा, बहरहाल जेको आहे उन्हनि कोई भी तावन असां सां न कयो। शुक्रगुज़ार आहियूं। असां सां ड्यूटी गॾु कयईं, असांजी सिक्योरिटी सख़्तु आहे, असांजी इंतज़ाम सख़्तु आहे, असांजी ड्यूटी पाण ॾियण वारा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे, असांजी पुलिस असां सां सही आहे, रेंजर भी असां सां सही आहे। असां सां का भी अहिड़ी प्रॉब्लम न आहे। पर हुई प्रॉब्लम इहा आहे जो असांजी गली ख़राबु हुई सफ़ा, जंहिंजे करे असां थोरी लाले रहीम खे फ़ोन भी कयोसीं, चयोसीं बि, पाण भी लालो रहीम आयो, ॾिसी वियो 3-4 ढकण जेके 8 उहे भी ॾेई वियो असांखे। पर अञा गली जी अञा हालत ख़राबु आहे असांजी। सफ़ाई जो निज़ाम न थियो। सफ़ाई जो निज़ाम थियो आहे, सफ़ाई बि असां पाण कई आहे। असां सिक्योरिटी पाण सफ़ाई कई आहे, असांखे सफ़ाई वारा भी कोन मिलिया आहिनि। जुलूस जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम की शहादत का दिन है, हमें सिक्योरिटी और अमन से मिली है और भरपूर से मिली है। जो इस जुलूस को अल हुसैनी इमाम बारगाह से 1 बजे उठाए और 1:15 पे इधर आया है। मातमदारी हुई है, सनाजारी हुई है और अभी भी माशाल्लाह का हर मिनट बाद चलता आ रहा है, कदम ब कदम। कोई हमें परेशानी नहीं है। पुलिस रेंजर्स अपनी सिक्योरिटी माशाल्लाह पूरा अमन से जुलूस चल रहा है, हमें कोई तकलीफ नहीं। हम लोगों ने आपस में करे। हाँ, बाबा रहीम है,
हो रहे हैं, मतलब सब ने मिल के करिए हमारे साथ। जो भी है तामन हमारे साथ गवर्नमेंट ने भी करिए, मोहल्ले वालों ने भी करिए, और एक माशाल्लाह अच्छा तामन करा है। रेंजर्स, पुलिस, अपनी सिक्योरिटी, मोहल्ले वालों ने अच्छा तामन करा है, जिससे हमें खुश है।